नाज़रीन पन्ने आकिल मां अवां खे हिकु अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त अज़मी अदबी इस्लाही फोरम सिंध पारां नाम्यारे अवामी शाइर ऐं कहाणीकार हाजन हुबदार जी यादि में अदबी मेड़ाको थी गुज़रियो, जंहिंजी सदारत नाम्यारे शाइर लेखक ऐं सिंधी अदबी संगत ज़िले सखर जे राब्ता सेक्रेटरी फ़क़ीर परियल दाए कई। प्रोग्राम जो मुख्य मेहमान केतिरनि ई किताबनि जो लेखक बेखुद बलोच हो, जॾहिं त हाफ़िज़ महबूब अली सहतो, प्रोफेसर ख़ादिम हुसैन गुल गुंजो, अज़ीज़ुर रहमान समेजो ऐं गनी गमदिल प्रोग्राम में एज़ाज़ी मेहमान हुआ। अब्दुर्रहीम अज़मी खे पिणु प्रोग्राम जे मेज़बान तौरु स्टेज ते वेठल दोस्तनि सां गॾु विहारियो वियो। उन मौक़े ते ख़िताब कंदड़नि चयो त हाजन हुबदार न रुगो मक़बूल अवामी शाइर हो, पर हू कहाणीकार बि हो। संदसि कहाणी ज़ोर जी मेहंदी किताबी सूरत में छपी, जेका हिकु तवील ऐं मयारी कहाणी आहे। हाजन हुबदार शाइरीअ जा बुनियादी सबक सिंध जे नाम्यारे अवामी शाइर गौसल मीराणी खां वरिता। बाद में सिंधी अदबी संगत शाख पनवाकिल जा तनक़ीदी इजलास अटेंड करे ऐं ॿियनि केतिरनि ई शाइरनि जो सोबती थी पंहिंजी ॾात ऐं ॾांव खे वधीक मज़बूत ऐं पाइदार बणायाई। अॼु हू अब्दुर्रहीम अज़मी उन जे शागिर्दनि जी सूरत में असां वटि ज़िंदा आहे। हूअं बि शाइर मरंदा नाहिनि। मज़कूर मेड़ाके में हज़रत इमाम हुसैन ऐं संदसि जान निसार साथियुनि खे मंज़ूम भेटा पेश करण वारी निशिस्त पिणु मकालनि सां गॾु हलाई वई, जन में नजम निमाणे इंडड़ इमदाद जिसकाणी नवाज़ण महर वाहिद बश्क वासफ़ गुलाम बब्बा सुल्तानी ज़ाहिद चाचड़ ताहिर तुराबी मंजूर मलिक पांधी पंहवार हाफ़िज़ महमूद महर कारी महमद पुनल सिकंदरी नईमुल्लाह महर सिराज इंडड़ अयास समेजो शकूर महर अलवदायो जतीस आजिद मुर्तज़ा फैज़ी गुलाम बब्बा सुल्तानी ऐं ॿियनि पंहिंजी पंहिंजी नकोर शाइरी पेश करे भरपूर दाद हासिल कयो। स्टेज जा फ़राइज़ सुजान शाइर अदीब ज़ुल्फ़कार कोराई सरंजाम